सिंध हुकूमत पारां गॾियल क़ौमुनि जे इदारे UNODC जी मदद सां मनशियात जे आदी माण्हुनि जी बहाली लाइ सेंटर खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। UNODC जी सहकार सां कराची में आलमी मयार मुताबिक़ सेंटर खोलियो वेंदो। मनशियात जी बहालीअ लाइ क़ाइमु कयल निजी इदारनि खे पिणु रेगुलेट कयो वेंदो। सिंध हुकूमत पारां रेगुलेटरी मैकेनिज़म जोड़ण लाइ 3 सेक्रेटरीज़ ते ॿधल कमेटी क़ाइमु कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां वाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राजा असगर सुमरो। जी राजा। जी बिल्कुल, चीफ सेक्रेटरी डॉक्टर सोहेल राजपूत UNDC जे 3 रुकनी वफ़द जी मुलाक़ात थी है। सिंध हुकूमत पारां गॾियल क़ौमुनि जे इदारे UNDC जे मदद सां मंशियात जे आदी माण्हुनि जी बहाली लाइ सेंटर खोलण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। UNDC जे साकार सां कराची में आलमी मयार मुताबिक़ सेंटर खोलियो वेंदो। चीफ सेक्रेटरी जो पिणु इहो चवण हो मंशियात जी बहाली ऐं क़ाइमु कयल जेके निजी इदारनि खे पिणु जेको रेगुलेट कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी राजा असगर अपडेट करण लाइ।